आसनो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। ख़ान साहब सरप्राइज़ ॾिनो आहे या आइन टोड़ियो आहे पाकिस्तान जो, जंहिं वाहिद हुकूमत आहे जंहिंजी पंहिंजी हुकूमत पाण ख़त्म करे तमामु घणी ख़ुशी जशन मल्हाए वियो। सिधा अमेरिकन साज़िश कई आहे, या कहिड़ी साज़िश हुई जो पंहिंजी हुकूमत ख़त्म कई वई? हुकूमत ख़त्म करना त ॿिया करना, पर पंहिंजी हुकूमत ख़त्म करे ऐं आइन जी ॻाल्हि थी कई वञे। सुप्रीम कोर्ट जे अंदरि सभु अखियूं जेके आहिनि सुप्रीम कोर्ट जे तरफ़ आहिनि त छा फ़ैसिलो थियणो आहे? तारीख़ में आइनी फ़ैसिलो थींदो या नज़रिया ज़रूरत तहत फ़ैसिलो थींदो? मूंखे ज्वाइन कयो आहे पाण लेखक बि आहिनि, कानूनदान बि आहिनि, एंकर बि आहिनि, मोहतरम जनाब एडवोकेट ज़ैन सुमरो साहब मूंसां गॾु। सर तव्हांखे वेलकम चवंदा पंहिंजे। थैंक यू इम्तियाज़ साहब। साईं इमरान ख़ान पाकिस्तान जो आइन टोड़ियो आहे या सरप्राइज़ ॾिनो आहे? मीर साहब, सरप्राइज़ जो मतिलबु हूंदो आहे का अनएक्सपेक्टेड शइ थियणु जेका तव्हां एक्सपेक्ट न कयो ऐं कंहिंखे हैरान करणु। अगरि ख़ान साहब इन खे सरप्राइज़ चए थो ऐं इन जो मतिलबु हैरान करणु आहे त वाक़ई ख़ान साहब अॼु हैरान कयो आहे असांखे इहो ॿुधाए कि हो सिविल डेमोक्रेटिक लीडर जे शक्ल में हिकिड़ो आमिर आहे। उन इहो ॿुधायो कि हुन जी सोच कंहिं लीडर वांगुरु नाहे, कंहिं रिप्रेसिव लीडर वांगुरु आहे जेको पंहिंजी कुर्सी ऐं इक़्तिदार जे नशे में कुझु बि करे सघे थो। इन सरप्राइज़ सां ख़ान साहब जो कदु वॾो न थियो आहे, बल्कि ख़ान साहब मां चवां थो अर्श खां अची फ़र्श ते किरियो आहे। तव्हां इहो ॾिसो कि आर्टिकल 5 जंहिंजी हे ॻाल्हि करनि था, उन आर्टिकल ते रूलिंग ॾियण खां इन जे पंहिंजनि माण्हुनि इनकार करे छॾियो। ऐं इहा ॻाल्हि हाणे ढकी छुपी न रही आहे कि असद कैसर पाण इनकार कयो कि मां इहो कमु न कंदुमि। अटॉर्नी जनरल पाण चयो कि इहा इंटरप्रिटेशन आइन जी ग़लति आहे, इहो मां न कंदुमि। त ख़ान साहब खे अगरि इहो एॾो ई सवलो हो करणु त एॾा परेशान छो रहिया? एॾियूं मुलाक़ातूं, एॾी परेशानी। ख़ान साहब हर वक़्तु इहो चवंदो रहियो कि मां आख़िरी बॉल ताईं विढ़ंदुमि, आख़िरी बॉल ताईं विढ़ंदुमि, ऐं आख़िरी बॉल ते वारी आई त बॉल ई खणी हलियो वियो। चए न मां खेॾंदुमि न कंहिंखे खेॾणु ॾींदुमि। ख़ान साहब त मां सम्झां थो कि इहो तय करे छॾियो आहे कि मां त हेठि वञा ई थो, पर इन मुल्क खे बि मां पाण सां गॾु हेठि खणी वेंदुमि। ज़ैन साहब जॾहिं नो कॉन्फिडेंस मोशन जेको टेबल थी वेंदो आहे, पोइ त इहो ज़रूरी थी वेंदो आहे त उनखे वोटिंग कराइजे ऐं वोटिंग खां उन ते रूलिंग ॾियणु। ग़ैर आइनी अमल कयो स्पीकर, डिप्टी स्पीकर साहब। ॾिसो, कानून में आर्टिकल 95 आहे हिकिड़ो, जेको अदम एतमाद जी जेका रित आहे, मोशन आहे, उन आर्टिकल 95 जे तहत ईंदी आहे। उन आर्टिकल 95 में क्लियरली ॿुधायल आहे कि जॾहिं नो कॉन्फिडेंस जी मोशन टेबल थी वेंदी असेंबली में त 3 खां 7 ॾींहंनि जे अंदरि हुन में वोट वठिणो आहे कंहिं बि सूरत में। उन जे अलावा कोई आइन जो आर्टिकल या नेशनल असेंबली रूल्स जो स्पीकर खे इहा इजाज़त नथो ॾिए कि हुनखे वोट वठे बग़ैर रिजेक्ट करे सघे। हिकिड़ी ॾाढी वॾी मोशन आहे न। ॾिसो, आइन ठाहिण वारनि इहो आइन में शिक रखी कि कंहिं बि वज़ीर आज़म ते, प्राइम मिनिस्टर ते डेमोक्रेटिक प्रिंसिपल्स ऐं वैल्यूज़ खे साम्हूं रखंदे इहो प्रोसीजर रखियऊं कि अगरि हाउस खे एतमाद न रहे त उहो प्राइम मिनिस्टर जे अगेंस्ट मोशन खणी अची सघनि था। ऐं जॾहिं उहा मोशन प्लेस थी वञे त 3 खां 7 ॾींहंनि जे दरमियान उन ते वोट वठिणो आहे। वोट थींदो, उन खां पोइ हाउस अॻिते हलंदो, उन खां पोइ सेशन एडजर्न थींदो, प्रोरोग नथो थी सघे। ऐं जॾहिं उहा मोशन प्लेस थी वञे, आइन ठाहिण वारनि खे ख़बर हुई कि जॾहिं इहा मोशन प्लेस थींदी त प्राइम मिनिस्टर जेको बि हूंदो उन जे ज़हन में इहा शरारत शुरू थींदी कि मां असेंबली डिज़ोल्व कयां। ठीकु आहे, छो त हो पंहिंजी इज़त बचाइण लाइ
अवाम जी अखियुनि में धूल झोकण लाइ इहो चवंदो वञी करे कि मां त हाउस डिज़ोल्व करे छॾियो, मूंखे नो कॉन्फिडेंस ते त अदम एतमाद ते त कंहिं बि न कढियो। इन करे आर्टिकल 58 में जंहिंमें प्रेसिडेंट डिज़ोल्व करे सघे थो हाउस खे प्राइम मिनिस्टर जी एडवाइस ते, उन में हिकिड़ो प्रोवाइज़ो एंड एक्सेप्शन ॾेई छॾी आहे कि जॾहिं कोई प्राइम मिनिस्टर जिनके ख़िलाफ़ मोशन अदम एतमाद जो इन प्लेस हुजे, टेबल थियल हुजे, उहो कॾहिं बि हाउस डिज़ोल्व करण जी एडवाइस प्रेसिडेंट खे नथो ॾेई सघे। सर ॿ टे शयूं, हिकु त तव्हां जीअं चयो त रूलिंग नथी ॾेई सघिजे, पहिरीं ॻाल्हि। बार बार आइन जे आर्टिकल 5 खे जीअं तव्हां चयो पाण जो उनजो आर्टिकल 5 ते मां बाद में अचां थो। आर्टिकल 5 आर्टिकल 69 जी चवनि था त जेकी पार्लियामेंट जी कार्रवाई उनखे इस्तिस्ना हासिल आहे। हाणे पहिरियों 69 डिस्कस करण खां पहिरियों नाज़रीन लाइ ज़रूरी आहे असां आर्टिकल 5 ते अचूं कि जॾहिं या हिन संडे ते या मोशन असेंबली में 7 ॾींहं ते वोट लाइ राइप अप थी वई, उन ॾींहुं स्पीकर साहब अची को रेज़ोल्यूशन या वोट वठे बग़ैर इजलास में इहो चयो कि मां इन नो कॉन्फिडेंस मोशन खे रिजेक्ट कयां थो, ऐं रूलिंग ॾेई उथी हलियो वियो। ठीकु आहे, उन रूलिंग में आर्टिकल 5 जो ज़िक्र कयो। आर्टिकल 5 में पहिरियों आर्टिकल 5 जो पोर्शन आहे कि हर सिटीज़न मुल्क जो वफ़ादार रहंदो। इहो आर्टिकल 5 जो क्लॉज़ 1 आहे। ठीकु आहे, हाणे कॉन्स्टिट्यूशन में 2 टाइप जा प्रोविजन्स हूंदा आहिनि, 2 टाइप जा आर्टिकल्स हूंदा आहिनि। हिकिड़ो आर्टिकल हूंदो आहे डिक्लेरेटरी आर्टिकल, ॿियो हूंदो आहे डायरेक्टरी। ठीकु आहे, जेके डायरेक्टरी हूंदा आहिनि उन्हनि में प्रोविजन्स ॾिनल हूंदा आहिनि, उन्हनि में उन जे न करण जूं कॉन्सिक्वेंसिस ॾिनल हूंदा आहिनि, उन में तरीक़ेकार ॾिनल हूंदो आहे, ऐं उन में एक्शन वठण या रिफ्रेन करण जी डायरेक्शन्स हूंदियूं आहिनि, ऐं स्पीकर या कोई बि माण्हू सिर्फ़ु उन्हनि आर्टिकल जे तहत एक्ट करे सघे थो। जेको आर्टिकल 5 आहे उहो हिकिड़ो डिक्लेरेटरी आर्टिकल आहे। ठीकु आहे, आर्टिकल 5 जो क्लॉज़ 1 चए थो हर सिटीज़न वफ़ादार रहंदो, ऐं क्लॉज़ 2 इहो थो चए कि हर सिटीज़न आइन ऐं कॉन्स्टिट्यूशन फॉलो कंदो। त इन स्पीकर खे इमरान ख़ान खे त इहा ई ख़बर न हुई, जंहिं आर्टिकल ते उहो रिलाए करे इन मोशन खे रिजेक्ट करनि था, उन आर्टिकल जो क्लॉज़ 2 चए थो कि हे कॉन्स्टिट्यूशन फॉलो कंदा, कॉन्स्टिट्यूशन। त हे पिक एंड चूज़ जेका आइन ऐं कानून जी हिन कई आहे, ऐं क्लियर ब्लेटेंट ब्रीच आहे, दे हैव हेल्ड इन अबेंस द होल कॉन्स्टिट्यूशन। पूरी दुनिया में जेके हिन वक़्तु कानूनदान आहिनि उहो पंहिंजो मथो पिटनि था हिननि जी हिन हरकत ते, ऐं एतिरी शैलो। ऐं मां त इहो न चवंदुमि कि ख़ान साहब पंहिंजे कद खां नंढी हरकत कई आहे, पर ख़ान साहब इहो ॿुधायो आहे कि हुनजो कद ई नंढो आहे। सही सर। 69 त आर्टिकल 5 बेसिकली उनजी स्पिरिट ॿी आहे, उहा डिक्लेरेटरी आर्टिकल आहे। त स्पीकर छा कयो, उन 5 जे क्लॉज़ 1 जे बेसिस ते जजमेंट ॾेई छॾियईं, जज थी करे कि हे सभु जेके रूलिंग खणी आया आहिनि गद्दार आहिनि, ऐं उनखे लिंक कयईं उन हिकिड़े एम्बेसडर जो जेको प्राइवेट केबल चैनल आहे, उन हिकिड़ी का रिपोर्टिंग कई आहे, उहो बि पाकिस्तान जे एम्बेसडर सां कैम्बल था। इन शइ खे ॾिसंदे जॾहिं असां बि उन वक़्तु टीवी ॾिसूं पिया, असांजा मूंखे त सम्झ में न पियो अचे कि इहो थियो छा, ऐं छा इहो को मुल्क आहे या बनाना रिपब्लिक ठाहे छॾी आहे ख़ान साहब। मतिलबु सीरिया में रहूं था, को लिबिया में रहूं था, या को बादशाह हुकूमत करे थो, को आइन बि आहे या कानून बि आहे, ऐं हर कंहिंजी इहा फीलिंग्स हुयूं जॾहिं इहो रेज़ोल्यूशन, इहो जेका रूलिंग ॾिठी हर कंहिं टीवी ते। त इन करे संडे ते चीफ जस्टिस पंहिंजी बेंच विहारी घरां उथी करे, छोकी उहे हिन जी सेंसिटिविटी खे सम्झनि पिया कि हे को चाइल्ड्स प्ले न आहे कि तव्हां पंहिंजी मन मंशा जे मुताबिक़ तव्हां वटि एब्सोल्यूट पावर्स आहिनि, तव्हां कॾहिं बि कुझु बि चाहे करे सघो। आर्टिकल 69 हाणे अचूं सर, ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक खां पोइ तव्हां मूंखे स्टूडियो में आहिनि मोहतरम जनाब एडवोकेट ज़ैन सुमरो साहब, कानूनदान आहिनि। आइनी जेके असां शयूं आहिनि उनखे क्लियर कयूं था।
जीअं ॾिसंदड़नि खे ॿुधंदड़नि खे इहा ख़बर पए त आइन असांखे छा थो चए, जेको मुल्क जे अंदरि पॉलिटिकल ऐं कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस आहे उनखे जीअं त सुप्रीम कोर्ट जी तरफ़ सभु ॾिसनि था। ब्रेक खां पोइ था अचूं, डिस्कशन खे कयो था।